अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। सिंध आवाज़ न्यूज़ नेटवर्क जे एलानियल सक़ाफ़ती ॾींहं वारे सदर ते ॿियनि शहरनि जीअं मॉडर्न इंग्लिश ग्रामर हाई स्कूल दौलतपुर सफ़र में सक़ाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिं में स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं मुख़्तलिफ़ फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। मॉडर्न इंग्लिश ग्रामर हाई स्कूल जे शागिर्दनि शागिर्दियुनि मुख़्तलिफ़ टेबलोज़ उमर मारी जीअं सिंध जीए सिंध वारा जीअन घोट कुंवार शाज़िया ख़ुश्क जे गीतनि ऐं होजमालो पेश कया ऐं ख़ूब दाद हासिल कयो। उन मौक़े ते सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शागिर्दियुनि ऐं महिमाननि चयो त जदीद दौर में नियाणियुनि खे तइलीम ॾियणु ज़रूरी आहे, छाकाणि त हिकु नियाणी पढ़ी त सॼो घरु पढ़ियो। सिंध जी ख़ुशहालीअ लाइ औरतुनि ऐं नियाणियुनि खे पढ़ाइणु घुरिजे। सिंध जी सक़ाफ़त पुराणी तहज़ीब आहे जेका न विसारणु घुरिजे। हर क़ौम पंहिंजी सक़ाफ़त मल्हाईंदी आहे। उन मौक़े ते आयल महिमाननि खे सक़ाफ़ती अजरक पेश कया ऐं थोरा मञिया। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां हर साल पंहिंजे मॉडर्न इंग्लिश ग्रामर हाई स्कूल दौलतपुर में सिंधी सक़ाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं। उन हवाले सां अॼु ही कुझु दोस्त असां वटि मीडिया वारा आया आहिनि ऐं असां जेके नंढड़ा ॿार आहिनि सिंध जी सक़ाफ़त खे उजागर करण जे लाइ नंढड़नि ॿारनि में हिकिड़ो शऊर पैदा था कयूं त जीअं दुनिया ताईं पैगाम पहुचे त सिंधी माण्हू कॾहिं बि कंहिं दुनिया खां कंहिं बि ॻाल्हि में पोइते न आहिनि। ऐं औरत जे जेको आज़ादी जो असली महवर आहे उहा आहे तालीम, जंहिंसां औरत पंहिंजो वक़ार इज़त ऐं दुनिया में शऊर पैदा करे सघे थी ऐं उन हवाले सां ही प्रोग्राम रखियो वियो आहे। ऐं ॾिसो ॿार केॾा ख़ुशि आहिनि, वालदीन केॾा ख़ुशि आहिनि ऐं ॿारनि में टैलेंट केॾो आहे। सक़ाफ़त जे हवाले सां जॾहिं ॿार मुख़्तलिफ़ एटम पिया पेश कनि त मां हैरान पियो थियां त इहे ॿाहिरां जा ॿार आहिनि जिन में एॾो टैलेंट आहे। हिकिड़ो जेको असांजो एटम आहे उन जी तयारी करण में केतिरनि ॿारनि जदोजहद कई हूंदी। हिननि ॿारनि खे असीं मौक़िया ॾियूं, हिननि में तमामु वॾो टैलेंट आहे। ऐं सक़ाफ़त जे ॾींहुं मल्हाइण सां ॿारनि जे सिंध जे ॿारनि खे ख़ासि करे पंहिंजे टैलेंट ज़ाहिर करण जो ॾाढो मौक़ो मिलियो आहे। ऐं जीअं ॾिसो पिया त हीअ जेको डिसंबर सॼो हूंदो आहे त उहो असां सिंध जी सक़ाफ़त खे तमामु ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। हीअ जंहिं स्कूल हले पियो मॉडर्न ग्रामर में ऐं सभु साहबी दोस्त आया आहिनि ऐं उन्हनि जा वालदेन बि हिते मौजूदु आहिनि ऐं उहे पंहिंजे ॿारनि जी परफॉर्मेंस ॾिसी कॉन्फिडेंस ॾिसी ऐं सिंध ते रक़्स ॾिसी ॾाढा ख़ुशि थींदा हूंदा। बाबा जेके आहिनि असांजो कॉन्फिडेंस लेवल असांजो इन ई मामलनि ते बहितर थींदो त असां कल्चर डे असां सही नमूने सां मल्हायूं ऐं पंहिंजे औलाद खे तरबियत ॾियूं त बाबा सिंध जी सक़ाफ़त भरपूर ईद जी मल्हायूं। सिंध आवाज़ टीवी नेटवर्क जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं जेके हर साल असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि। उन्हनि जी महिरबानी असां सक़ाफ़त जो ॾिहाड़ो ई जेको आहे धाम धूम सां मॉडर्न इंग्लिश ग्रामर हाई स्कूल में मल्हाईंदा आहियूं त जीअं ॿारनि खे ख़बर पए त असांजी सक़ाफ़त केतिरी पुराणी आहे ऐं असांजी सक़ाफ़त में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अचनि थियूं ऐं जेके बि सिंध जे सां वाॻियल शयूं आहिनि उहे उजागर थियनि सॼी दुनिया में, उन्हनि खे ख़बर पए त सिंध केतिरी पुराणी आहे ऐं केतिरी क़दीम आहे। जीअं त 7 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾिहाड़ो जेको मल्हायो वञे पियो उन जी मुनासिबत सां अॼु हिते जेको मॉडर्न इंग्लिश ग्रामर हाई स्कूल दौलतपुर सफ़न में हिकिड़ी तक़रीब रखी वई आहे, ॾाढी शानदार ऐं जानदार आहे। स्कूल जी इंतिज़ामिया समेत ॿारनि जी परफॉर्मेंस जी ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं खेनि मां जस ऐं मुबारकबाद पेश करियां थो। असांजी धरती जी सक़ाफ़त ॾाढी पुराणी आहे, इन करे असां हर साल जेको पंहिंजो डिसंबर जो पहिरियों आचर पंहिंजो सक़ाफ़त ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं ऐं इहा असां ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं हीअ असांजी जेकी सक़ाफ़ती ईद आहे ऐं मां चवंदो ॿार ॾाढो इंजॉय करे रहिया आहिनि, गॾोगॾु असां बि ॾाढो इंजॉय करे रहिया आहियूं ऐं अहिड़ा प्रोग्राम हर डिसंबर में जेके मुख़्तलिफ़ स्कूलनि में थियणु खपनि ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते थियणु खपनि। स्कूल मॉडर्न इंग्लिश ग्रामर हाई स्कूल दौलतपुर सफ़र में सिंधी सक़ाफ़त ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं सभिनि खे घुरिजे त सिंधी सक़ाफ़त जो ॾींहुं मल्हाइनि ऐं सभु नियाणियूं पढ़नि लिखनि जीअं अॻिते वधनि ऐं सभिनि खे घुरिजे त नियाणियुनि खे पढ़ाइनि, अॻिते कढनि, स्कूल पढ़ाइनि ऐं जीए सिंध वारा जीअनि। जीअं त असांजी सिंध में औरतुनि खे घणी आज़ादी न आहे, असांजी सिंध जी औरतुनि खे आज़ादी मिलणु घुरिजे जीअं त छोकिरनि सां कुल्लो कुल्ले सां मिलायूं हल अॻिते वधी सघनि ऐं असांखे घुरिजे त असां औरतुनि जी सपोर्ट छोकिरियुनि जी सपोर्ट कयूं त जीअं असांजी सिंध अॻिते हले वधी सघे। थैंक यू। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।